सीनियर वकील ऐं सुप्रीम कोर्ट बार जो अॻूणो सदर लतीफ़ अफरीदी पेशावर में क़त्ल। पेशावर हाई कोर्ट जे बार रूम में हथियारबंद लतीफ़ अफरीदी ते फायरिंग कई। खेसि ॻणती जोगी हालत में लेडी रीडिंग अस्पताल मुंतक़िल कयो वियो, जिते हुन दम ॾेई छॾियो। पुलिस वाक़े खे ज़ाती दुश्मनी जो नतीजो करार ॾींदे चयो आहे त लतीफ़ अफरीदी खे 6 गोलियूं लॻियूं आहिनि। फायरिंग कंदड़ जवाबदार खे गिरफ़्तार कयो वियो आहे। जवाबदार एटीसी जे मक़तूल जज आफ्ताब अफरीदी जो भाणजा आहे, जंहिंजो क़त्ल केस लतीफ़ अफरीदी ख़िलाफ़ दाख़िल हो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ ऐं अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी पारां मज़मून। कराची जो मेयर कंहिंजो हूंदो? मकानी चुनावनि जा गैरहतमी ऐं गैर सरकारी नतीजा अचण जो सिलसिलो जारी। मेयरशिप लाइ जमायत इस्लामी, पीटीआई ऐं पीपुल्स पार्टी में चोटीअ जो दंगल। इलेक्शन कमीशन 105 यूनियन कमेटियुनि जा नतीजा जारी करे छॾिया। पीपुल्स पार्टी जो 53 सीटुनि सां पहिरियों नंबर, जमायत इस्लामी जो 25 सीटुनि सां ॿियो नंबर ऐं पीटीआई जो 23 सीटुनि सां टियों नंबर। जेयूआई ऐं तहरीक लबैक हेल ताईं हिक सीट ते कामयाब। मलीर जिले में पीपी उम्मीदवारनि मैदान मारे वरितो। 30 यूनियन कमेटीज़ मां 29 सीटूं पीपी ॻोहारे वई। हिक जो नतीजो रुकियल। ॾखण जिले जे 26 मां 25 यूसीज़ ते थियल इलेक्शन जा नतीजा अची विया। 15 यूनियन कमेटीज़ ते पीपुल्स पार्टी ऐं 9 ते पीटीआई कामयाबी माणी। ॾियारी जे 13 मां 11 सीटूं पीपी खटे वई। पीटीआई रुगो हिक सीट खटी। सदर टाउन मां 8 ते पीटीआई, 4 ते पीपुल्स पार्टी ऐं 1 ते टीएलपी कामयाबी माणी। सदर टाउन जे यूसी 11 ते पीटीआई कराची जे सदर ऐं एमपीए खुरमशेर ज़मान खे शिकस्त। पीपुल्स पार्टी उम्मीदवार नजमी आलम मैदान मारे वरितो। पीपुल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त हेल ताईं जी फीडबैक मूजिब कराची में वाहिद सभ खां वॾी पार्टी पीपुल्स पार्टी हूंदी। पीपुल्स पार्टी के चूंडाइण ते पंहिंजे शहर जो थोराइतो आहियां। असां सभु गॾिजी कराची खे बढ़ाईंदासीं, जंहिंजा असां हक़दार आहियूं। ट्वीट बयान में बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त तारीख़ में पहिरियों भेरो हैदराबाद जो मेयर बि जियालो आहे। हैदराबाद जे अवाम जो थोराइतो आहियां, जंहिं पीपीए ते इतमाद कयो। हैदराबाद तारीख़ी शहर आहे, सभु गॾिजी शहर जूं रोशनियूं बहाल कंदासीं। वॾे वज़ीर मुराद अली शाह सिंध में मकानी चुनावनि जे ॿिए मरहले में पुरअमन करार ॾींदे चयो आहे त सिंध जे अवाम मकानी चुनावनि में पीपुल्स पार्टी ते इतमाद जो इज़हार कयो आहे। हैदराबाद में 160 सीटुनि मां पीपुल्स पार्टी 140 सीटूं खटे चुकी आहे। इंशाअल्लाह कराची मां बि 100 सीटूं खटे वेंदासीं। कराची में मीडिया सां ॻाल्हाईंदे वॾे वज़ीर चयो त हैदराबाद में मेयर जो फ़ैसिलो पार्टी कंदी। जमायत इस्लामी राब्तो कयो आहे, जेको बि कामयाबी माणींदो सिंध हुकूमत उन जी मुकमिल हिमायत कंदी। पाकिस्तान पीपुल्स पार्टी कराची की सबसे बड़ी पार्टी के तौर पर सामने आएगी, पर अल्लाह ताला ने हमारी वो जो बात थी उसका भरम रखा और कराची के लोगों ने हमें वोट दिया। और वो जो खन्नास पीटीआई के दिमाग में था कि कराची उनका है, वो निकला। जमात इस्लामी कराची शहर से इस वक्त काफी नशिस्तें जीती बैठी है। मैं ये तो नहीं कह सकता कि हम उनसे बिल्कुल बात नहीं करेंगे, हम बिल्कुल उनसे बात करेंगे, लेकिन पीटीआई से बात करने का हमारा कोई इरादा नहीं है। इसलिए कि हम नहीं समझते कि पीटीआई से बात करके, मतलब बात करने का मतलब ये होता है कि हम उनके साथ अलायंस करें ना, तो पीटीआई के साथ अलायंस में जाने का हमारा कोई इरादा नहीं है। बाकी जितनी जमातें हैं बशमूल जमात इस्लामी जिन्होंने कम कम सीटें ली उन सबसे बात करेंगे। पीपुल्स पार्टी जो कराची जे मेयर लाइ पीटीआई खां सवाइ समूरनि जमायतुनि सां राब्तनि जो ऐलान। सूबाई वज़ीर सईद गनी चयो आहे त पीपी कराची में सभ खां वॾी पार्टी बणिजी साम्हूं आई आहे। हेल ताईं आयल नतीजनि मूजिब 100 सीटूं खटे चुका आहिनि। मेयर लाइ जमायत इस्लामी समेत हर पार्टी सां राब्तो थी सघे थो, पर पीटीआई सां के बि ॻाल्हियूं न थींदियूं। नतीजा देर अचण ते पीपुल्स पार्टी खे बि ॻणती आहे। कराची में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे सईद गनी चयो त ख्वाहिश हुई त एमक्यू मकानी चुनावनि जो बाइकाट न करे। पाण खे मेयर समझंदड़ खुरमशेर ज़मान खे बि पीपी उम्मीदवार शिकस्त ॾिनी आहे। कराची वारनि पीटीआई खे रद्द कयो आहे।
पीटीआई मकानी चूंडुनि दौरान धांधुलियुनि जो इल्ज़ाम हणंदे अदालत वञण जो ऐलान करे छॾियो। अली ज़ैदी चयो आहे त सभिनी ॾिठो त काल्ह कराची में कहिड़ी रीत बदतरीन धांधुली कई वई। धांधुली जा सबूत आहिनि जेके अदालत खणी वेंदासीं। कराची में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे अली ज़ैदी इल्ज़ाम हयो त मकानी चूंडुनि जा नतीजा तब्दील करण जी कोशिश कई पई वञे। सूबाई इलेक्शन पीडीएम जी बी टीम आहे। तो रात जो है मुख्तलिफ जो है स्टेक होल्डर्स मुख्तलिफ पोलिटिकल पार्टीज की तरफ से ये कहा जा रहा था कि प्रिजाइडिंग अफसरान की तरफ से कुछ पोलिंग स्टेशन पे कोई धांधली का सिलसिला हो रहा है। मैं आपको यहाँ ये बात वाज़ेह कर देना चाहता हूँ कि इलेक्शन कमीशन ऑफ पाकिस्तान ने मॉनिटरिंग का बड़ा एक सख्त मैकेनिज्म रखा हुआ है और मुकम्मल तौर पे हमने ये प्रोसेस मॉनिटरिंग की हुई थी सारा का सारा। और तमाम डीआरओ साहिबान जिसमें कुछ हमारे अपने अफसरान भी थे, बाकी सिंध गवर्नमेंट के डिप्टी कमिश्नर्स थे, उनको सख्त हिदायत थी कि किसी भी अफसर ने अगर कोई कोताही की तो उसकी तरफ सख्त एक्शन लिया जाएगा। अब इस वक्त रिजल्ट जो है हमारे आरओ साहिबान के पास मौजूद है, वो तमाम रिजल्ट तैयार कर रहे हैं और इंशाअल्लाह आज शाम तक इंशाअल्लाह हमारे तमाम कराची की जो यूनियन कमेटी 246 उसका रिजल्ट जो है वो तैयार हो जाएगा। सिंध जे इलेक्शन कमिश्नर कराची में मकानी चूंडुनि जे नतीजनि में देर सबबि धांधुली जे इल्ज़ामनि खे रद्द करे छॾियो। एजाज़ अनवर चौहान चयो आहे त कराची जे समूरनि यूसीस जा नतीजा अॼु शाम ताईं अची वेंदा। कंहिं बि ऑफिसर चूंड में कोताही नाहे कई। जंहिं ऑफिसर खिलाफ कोताही साबित थी त सख़्त कार्रवाई कई वेंदी। कराची में मीडिया सां ॻाल्हाईंदे सूबा इलेक्शन कमिश्नर चयो त चूंड नतीजनि में देर जी शिकायत थी रही आहे। हरारो वटि 5 यूसीस आहिनि जिन खे धार धार फारम ॾियण में देर थी। धांधुली लाइ रिज़ल्ट रोकण जो तासिर ग़लति आहे। हैदराबाद म्यूनिसिपल कॉर्पोरेशन जी मेयरशिप पीपुल्स पार्टी खे मिलण जा चिटा इम्कान। गैर सरकारी ऐं गैर हतमी नतीजनि मूजिबि हैदराबाद डिवीज़न में मजमूई तौर ते पीपुल्स पार्टी 921 सीटूं खणी पहिरें नंबर ते मौजूद। पीटीआई 101, जमायत इस्लामी 85 ऐं 11 सीटुनि ते जीडीए कामयाब। 76 आज़ाद उम्मीदवारनि बि कामयाबी माणे वरिती। हैदराबाद जे 9 टाउन्स मां 7 टाउन्स ते पीपीए खे वाज़िह अक्सरियत। कासिमाबाद टाउन जे 18 मां 16 सीटुनि ते पीपुल्स पार्टी सोभारी। हुसैनाबाद टाउन जे 18 मां 10 वार्ड ते पीपी उम्मीदवार कामयाब। नीरुनकोट टाउन जे 18 यूसीस मां बि 12 ते पीपी मैदान मारे वरितो। मियां सरफराज टाउन जे 5 यूसीस ते बि पीपीए जे उम्मीदवार फतेह माणी। सचल सरमस्त टाउन जे 12 यूसीस जूं सीटूं बि पीपी पंहिंजे नाले करे वरितियूं। टंडो जाम टाउन ऐं टंडो फज़ल टाउन ते बि पीपुल्स पार्टी खे सरसी हासिल। जामशोरो ऐं टंडो लहर ज़िलनि में पीपुल्स पार्टी मैदान मारे वरितो। जामशोरे में 3 म्यूनिसिपल कमेटीज़ 7, बोलाड़ी ऐं कोटड़ी में पीपी उम्मीदवार अक्सरियत सां कामयाब। 5 टाउन कमेटीज़ मां 4 पीपी ऐं 1 एसयूपी खटे वरिती। म्यूनिसिपल कमेटी बोलाड़ी जे 12 वार्डनि मां 11 ते पीपी कामयाब। म्यूनिसिपल कमेटी कोटड़ीअ जे 13 वार्ड्स मां 10 सीटूं पीपी ॿुहारे वई। 3 सीटुनि ते जामशोरो इताद जा उम्मीदवार सोभारा। टाउन कमेटी भान सैदाबाद जे 8 वार्ड ते पीपुल्स पार्टी क्लीन स्वीप करे वरितो। सन टाउन कमेटी जा 4 वार्ड्स एसयूपी खटे वई। जामशोरो टाउन कमेटी जे 10 वार्ड्स मां 6 पीपी खटे वई। 1 जो नतीजो रुकियल। टाउन कमेटी थाणो बुला खान जे 6 वार्ड्स मां 5 ते पीपी कामयाबी माणी। टंडो अलहर जे 25 यूसीस मां 23 ते पीपुल्स पार्टी खटे वई। म्यूनिसिपल कमेटी जे 22 वार्ड्स मां 16 सीटूं बि पीपी उम्मीदवार ॿुहारे विया। ज़िले काउंसिल जे 26 सीटुनि ते पीपी जा 10 उम्मीदवार बिना मुक़ाबले कामयाब थियल। टाउन कमेटी नसरपुर जे 10 मां 9 वार्ड ते पीपी ऐं 1 ते आज़ाद उम्मीदवार कामयाब। टाउन कमेटी संजर चांग, टाउन कमेटी चंबड़, टाउन कमेटी प्यारो लुंड ऐं टाउन कमेटी सुल्तानाबाद जे समूरनि वार्ड ते बि पीपुल्स पार्टी क्लीन स्वीप करे वरितो।
दादू म्यूनिसिपल कमेटी जे 24 वार्ड्स मां 18 ते पीपल्स पार्टी कामयाबी माणे वरिती। 3 वार्ड्स पीटीआई ऐं 2 आज़ाद उम्मीदवारनि जे हिसे में आया। बदीन म्यूनिसिपल कमेटी जे 14 वार्ड्स मां 12 वार्ड्स पीपी खटे वरिता। 1 वार्ड पीटीआई 1 वार्ड ते जीडीए उम्मीदवार सुभारा। बदीन म्यूनिसिपल कमेटी जे 14 वार्ड्स मां 12 ते पीपल्स पार्टी जा उम्मीदवार कामयाब। ठटे में मकानी इदारनि जी चूंड जे ॿिए मरहले में ज़िले जे 120 सीटुनि मां पीपी वॾे अक्सरियत सां कामयाब। 40 यूनियन काउंसिल्स मां 37 यूसीज, 5 टाउन कमेटीज़ मां 4 ऐं 1 म्यूनिसिपल ते पीपीए जे उम्मीदवारनि कामयाबी माणे वरिती। पीपल्स पार्टी मटियारी ज़िलो बि फतेह करे वरितो। हाला, भिटशाह, न्यू सईदाबाद ऐं मटियारी समेत ज़िले जे 30 यूनियन कमेटीज़, 6 टाउन कमेटीज़ ऐं 1 म्यूनिसिपल कमेटी ते पीपल्स पार्टी सोभारी। म्यूनिसिपल कमेटी हाला जा 6 ई वार्ड पीपी उम्मीदवारनि पंहिंजे नाव करे वरिता। भिटशाह टाउन कमेटी जे 7 वार्डनि मां 4 ते पीपी उम्मीदवार सोभारा। 3 ते लतीफ़ी पैनल जे आज़ाद उम्मीदवारनि कामयाबी माणी। न्यू सईदाबाद टाउन कमेटी जे 6 वार्ड मां 5 सीटूं पीपी खटे वरिती। जेडीए खे रुगो 1 सीट मिली। टाउन कमेटी खैबर जे 3 वार्डनि मां 2 पीपी खटे वरिता। 1 सीट जेयूआई जे हिसे में आई। टाउन कमेटी उडेरो लाल स्टेशन जा 3 वार्ड पीपी ॿाहिरे वई। ज़िले हेडक्वार्टर्स मटियारी में जीडीए खे सरसी 4 सीटूं खटे वरितियूं। 2 सीटुनि ते पीपी ऐं 1 ते जेयूआई उम्मीदवार कामयाब। ठटो ऐं सजावल में बि पीपल्स पार्टी मकानी चूंडूं खटे वरितियूं। कराची में चूंड दौरान पोलिंग स्टेशन में घिड़ी पोलिंग अमले ते तशद्दुद करण वारो मामलो पुलिस गिरफ्तार कयल। पीटीआई एमपीए अमजद आफिदी ऐं संदसि 2 भाइरनि दानिश ऐं इमरान आफिदी खे अदालत में पेश करे छॾियो। अदालत अमजद आफिदी ऐं संदसि भाइरनि खे 18 जनवरी ताईं जिस्मानी रिमांड ते पुलिस हवाले करे छॾियो। जामचोरो जे वार्ड नंबर 2 गर्ल्स पोलिंग स्टेशन तां अणॼातल माण्हुनि पारां बैलेट पेपर्स खणी वञण वारे मामले जो केस दाख़िल। प्रिज़ाइडिंग ऑफिसर जी फरियाद ते 16 अणॼातल माण्हुनि ख़िलाफ़ जामचोरो थाणे ते केस दाख़िल कयो वियो। प्रिज़ाइडिंग ऑफिसर एफआईआर में ॼाणायो त गुज़िरियल ॾींहुं शाम जे वक़्तु 16 अणॼातल माण्हुनि पोलिंग अंदरि दाख़िल थी अमले खे यरगमाल बणाए तशद्दुद जो निशानो बणाए बैलेट पेपर्स ऐं सरकारी सामान खणी फरार थी विया। लाहौर हाईकोर्ट तोहिन इलेक्शन कमीशन केस में पीटीआई चेयरमैन इमरान खान ऐं फवाद चौधरी जा जारी कयल गिरफ़्तारी वारंट्स मुअतल करे छॾिया। पिंडी बेंच में जस्टिस सदाकत अली खान पीटीआई अॻुवाणनि जी ज़मानत वारी दरख़्वास्त ते ॿुधणी कई। अदालत चयो त इलेक्शन कमीशन तोहिन अदालत जी कार्रवाई जारी रखे। अदालत रिमार्क्स ॾिना आहिनि त फवाद चौधरी करप्शन जी समूरी ज़िम्मेवारी अदलिया ते लागू कई। केस ॿुधाए छॾियो त हाणे घणो बर्दाश्त कयो। अदालत फवाद चौधरी खे रिलीफ ॾेई रही आहे। अदालतुनि ते इल्ज़ाम बर्दाश्त न कया वेंदा। पंजाब असेंबली टोड़ खां पोइ वॾे वज़ीर चौधरी परवेज़ इलाही गवर्नर बलीगुल रहमान खे निगरान हुकूमत लाइ ख़त लिखी छॾियो। परवेज़ इलाही तरफ़ां गवर्नर खे लिखियल ख़त में निगरान वॾ वज़ारत लाइ सरदार अहमद नवाज़, नासिर महमूद खोसा ऐं मोहम्मद नसीर खान जा नाला ॾिना विया। अपोज़िशन लीडर हमज़ा शहबाज पारां हिल ताईं नाला न ॾिना विया। नालनि ते इतफ़ाक़ न थियण जी सूरत में मामिलो पार्लियामानी कमेटी ॾांहुं हलियो वेंदो। पंजाब जो गवर्नर पंजाब जो निगरान वॾो वज़ीर केरु हूंदो? वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जी सदारत हेठि नून लीग जी आला क़यादत जो मुशावरती इजलास। अॻूणो वज़ीर आज़म नवाज़ शरीफ़ बि वीडियो लिंक ज़रिए शरीक थियो। वफ़ाक़ी हुकूमत वज़ीरनि ऐं सलाहकारनि लाइ गाॾियुनि जी ख़रीदारी जूं जाली ख़बरूं पकड़ींदड़नि ख़िलाफ़ क़ानूनी कार्रवाई करण जो फ़ैसिलो करे वरितो। वफ़ाक़ी वज़ीर मरियम औरंगज़ेब चयो आहे त तरदीद करण बावजूदि अफ़वाह पकड़िया पिया वञनि।
हाणे कार्रवाई कंदासीं। मीडिया खे दरख़्वास्त आहे त ख़बरुनि खे तस्दीक खां पोइ हलाए वञे। नओं दिरो ऐं भरपासे में बदामनी चोट चढ़ियल हिक ई राति घरनि मां चोरी ऐं धाड़नि जा वाक़िया। मुज़ाहिमत ते नौजवान क़तल, 2 ज़ख़्मी। पीरगोठ पाड़े में चोर पुरत इनायत शेख जे घर में दाख़िल थिया। घर धणनि जे सुजाग थियण ते हथियारबंदनि फायरिंग करे पुरत कामरान शेख खे क़तल कयो। घर धणी इमरान शेख ऐं चौकीदार कमरदीन आरपाणी सख़्त ज़ख़्मी थी पिया। पोस्ट ऑफिस पाड़े में हथियारबंदनि फौरन जो डॉक्टर सलीमुल्लाह शेख जे घर मां धाड़ो। औरतुनि ऐं ॿारड़नि खे यरगमाल बणाए 20 लख रोक, 50 तोला सोन ऐं ॿियो क़ीमती सामान फुर करे फरार।